ख़बर शामिल कंदासीं। सखर वासी अगवा थियल 4 ॼणा लखी गुलाम शाह जे कचे मां बाज़ियाब थी विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सखर वासी अगवा थियल 4 ॼणा लखी गुलाम शाह जे कचे मां बाज़ियाब थी विया आहिनि। पुलिस पारां चइनि मुग़विन खे लखी गुलाम शाह जे कचे मां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब थियलनि में सखर जे टक्कर पाड़े वासी अब्दुल्ला कंभो ऐं सालेपट वासी 3 पुरियत शामिल आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त सालेपट वासी गुलज़ार शाह, मुर्तज़ा शेख ऐं नदीम शेख खे बाज़ियाब करायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? 4 ॼणा बाज़ियाब थिया आहिनि। जी बिल्कुल, सखर पुलिस जे तरफ़ां 4 मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सखर पुलिस लखी गुलाम शाह जे कचे वारे इलाइक़े मां सखर सां तालुक़ रखंदड़ 4 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। SSP सखर संघार मलिक जो चवणु आहे त कचे वारे इलाइक़े मां सखर जे टक्कर महल जो रहवासी आहे अब्दुल्ला कंभो, उनखे बि बाज़ियाब करायो वियो आहे। गॾोगॾु सालेपट सां तालुक़ रखंदड़ 3 पोरियत गुलज़ार शाह, मुर्तज़ा शेख ऐं नदीम शेख खे बि साॻी कार्रवाई में बाज़ियाब करायो वियो आहे। चइनी मुग़विन जो तालुक़ सखर सां हो, जेके शिकारपुर कंदकोट वारनि इलाइक़नि में हिरखजी करे औरताणे आवाज़ ते ऐं ॿियनि मामलनि ते अगवा थियल हुया। सखर पुलिस कार्रवाई करे चइनी मुग़विन खे बाज़ियाब कराए SSP ऑफिस पहुचायो, जिते वारसनि खे घुराए करे मुग़वी उन्हनि जे हवाले कया विया आहिनि। वारसनि पारां SSP सखर संगार मलिक ऐं पुलिस पार्टी खे गुलनि जा हार पाराया विया। जी वरी महिरबानी नाज़िन। सखर खां जान मोहम्मद महर तफ़सील न आहिनि।